अॼु ॾिठो बाइकाट जे बावजूदि ॿिया मेंबर बि एक्स्ट्रा आया पाण ख़ुशी सां को असां कोन घुरायासीं उहो पाण आया हलिया उन्होंने चयो असां वोट ॾियणु था चाहियूं वेलकम सुठी ॻाल्हि आहे। दिल से हम खुश हैं। निसार अहमद खोड़ो सिंध की सियासत का एक बड़ा नाम, पीपल्स पार्टी की जिद्दोजहद में उनकी बहुत बड़ी कुर्बानी का है। जो इलेक्शन पहले से ही हमारे हक में था, आज ये पोलिंग हुई और उसका रिजल्ट आपके सामने है। जी महिरबानी जो ना हिल थियो ऐं उन में ख़बर पई तव्हांखे हिकु असांजो MNA पीपल पार्टी वधियो जनरल इलेक्शन उहा बि ज़ाहिर थी ऐं हींअर अॼु असांजो सेनेट जो जेको मेंबर असां निसार अहमद खोड़ो साहब उहा असांजी विन थी आहे। इहा हिकिड़ी रियल हक़ीक़त आहे त पीपल्स पार्टी हिकिड़ी अवामी पार्टी आहे, मक़बूल पार्टी आहे। उन करे अॼु सेनेट जे इलेक्शन में बि पीपल्स पार्टी वारा मैदान छॾे भॼी विया छाकाणि त हुनजे खटण जो को चांस कोन हो ऐं उनखां जेके इतिहादी आहे MQ हुजे त GTA हुजे उहे बि हुन सां गॾु कोन बीठा। महिनत आहे चेयरमैन साहब जी ऐं उहो असल में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हू जॾहिं बाइकआउट में विया आहिनि उहो हुननि जो ई दस्तूर रहियो आहे शुरू खां त जेका शइ उन्हनि खां न थी सघंदी आहे त पोइ उन्हनि वटि हिकिड़ो ई रस्तो रहंदो आहे बाइकआउट जो। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कामयाबी जारी और सारी रहंदी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़ियादत में इंशाअल्लाह ताला। ऐं अॼु जेकी सेनेट जी इलेक्शन हुई तव्हां पाण ॾिठो त उन जहिड़े तरीक़े सां इलेक्शन थी। PTI ख़ुदि अंदरि उन जी टूट फूट जो शिकार आहे। PTI खे पंहिंजे पाण मां जेको बि सिलसिलो आहे उहो पंहिंजी पार्टी खे कोन संभाले सघिया सो उन जो रिज़ल्ट तव्हां अॼु ॾिठो। देखिए मैं आपको अर्ज़ करूं कि ये जो इन्होंने राह फरार इख्तियार की इसी में अपनी आफियत समझी जो बाइकाट का एक ढोंग रचाया इनकी गलत पॉलिसीज़ की वजह से जो मुल्की हालात हैं और फिर जब ये टिकट्स अवार्ड करते हैं उसमें भी इनके सही मेरिट नहीं होता तो इनके बहुत सारे अरकान इनसे नाला हैं और इनको यही डर था कि इनके अगर ये इलेक्शन में हिस्सा लेते तो 25-30 के करीब ज़ायद वोट जो हैं वो निसार खोड़ो साहब को मिलते।